अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू वस्समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां दिल जी गहराइन सां ऐं वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिक अला जमील अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, मांखे इंतहाई खुशी थी आहे जो हेॾे सीअ में हेॾी थधि में अवां पंहिंजा नरम ऐं गरम बिस्तरा छॾे क़ुरान मजीद जी मोहबत में हिन जलसे में जमो थिया हो। मां अल्लाह ताला को दुआ तो घुरां त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। हाजी रुस्तम साहब जी अल्लाह मेहनत कबूल फरमाए। मुजाहिद फयाज़ अहमद जी अल्लाह ताला मेहनत कबूल फरमाए। ऐं जिन भी हिन जलसे में माली या जानी ताउन कियो आहे अल्लाह ताला सभिनी जी मेहनत कबूल फरमाए। सभिनी जे रिज़्क़ में, रोज़ीअ में, बच्चन में, ॿारनि में, अमलन सालन में बरकतूं नसीब फरमाए। मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, हे रजब शरीफ वारो महीनो प्यारे नबी मोहम्मद करीम जे मेराज जो महीनो आहे।
ऐं यो मेराज जो महीनो नमाज जो महीनो आहे। मुझो सोणो साईं मुझो मिठो मोहम्मद करीम जॾहिं मेराज ते वियो अल्लाह ताला जो दीदार कयई साईं जन फरमायो त मूंखे ॾाढो मज़ो आयो अल्लाह जे दीदार में, अल्लाह जी ज़ियारत में मूंखे ॾाढो मज़ो आयो। ऐं रब भी कुरान मजीद में हीअं फरमायो, फरमाए मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। अल्लाह फरमायो त जॾहिं मुंहिंजो नबी मोहम्मद करीम मां रब जो दीदार कयो एॾो पियो मज़ो अचेसि मुंहिंजी ज़ियारत ऐं दीदार में जो जेतिरो वक़्तु मुंहिंजो दीदार कयईं अखियुनि खे हीअं छिंभ बि न पियो ॾिए, चए पियो इहा घड़ी बि रब रहमान जी ज़ियारत करे वठां, एॾो पियो मज़ो अचेसि। नबी साईं फरमायो त मूंखे ॾाढो मके वारनि ईज़ायो, ॾाढा ॾुख ॾिनो मके वारनि। मां मोहम्मद करीम खे तकलीफ़ ॾेई वरी तकलीफ़ ॾिनो, ईज़ाउ ॾेई वरी ईज़ाउ ॾिनो। नऊज़ बिल्लाह मिठड़े मोहम्मद करीम के जादूगर कोठियो, नऊज़ बिल्लाह नबी मोहम्मद करीम के चरियो कोठियो, नऊज़ बिल्लाह मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम के शायर कोठियो। तरह तरह जा इल्जाम है। ऐं नबी साईं जी न्याणियुनि खे उतबे शेबे वारनि तलाकां ॾेई छॾियूं। मुझे प्यारे नबीअ खे ईज़ाए वरी ईज़ायूं। नबी साईं जन जे रस्ते सां अचणो तन जे कंडा विछाया वञनि, जंहिं रस्ते सां नबी साईं जन अचनि त उन ते खॾा हयूं वञनि। नबी साईं जन जे सजदे में त उठ जाओ जा नबी साईं जे पुठीअ मुबारक ते रखनि। नबी साईं जन क़याम में त नबी साईं जे गीचे मुबारक में रसा विझी नबी साईं खे घुटा ॾींदा। ॾाढो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम के ईज़ायूं तकलीफ़ां ॾिनो, पर मुझे सोने साईं फरमायो वाह जो रब मुझी मथों मेहरबानी कई जो मेराज वारो तोहफो नसीब फरमायो। मां मोहम्मद करीम जा कुल दर्द रब दूर करे छॾिया, कुल तकलीफ़ां रब रफ़े दफ़े फरमायो। कुरान मजीद में अल्लाह ताला मेराज के बयान कंदे फरमायो सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू अस्समीउल बसीर। जिनके कुरान मजीद वणे तो वॾे आवाज़ सां, जेके कुरान मजीद जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां ओ मेराज वारे वाक़े के बयान कंदे अल्लाह सुम्मदना वददल्लाह फकान काब कौसैन औ अदना। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां
मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी के अल्लाह ताला मेराज करायो रूबरू बनी ज़ियारतें बनी मुलाकात सनवाजें से मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम फरमायो दादा मुझे मक्के वारन दुखन ना दादा वैजायो पर अल्लाह से पांजे दीदारें पांजी ज़ियारतें पांजी मुलाकात सब मां मोहम्मद करीम जा दुख रब दूर करण फरमाए छड़िया साईं फरमाया मुझे ॾाढो मज़ो आयो अल्लाह जी ज़ियारत में ॾाढो लुत्फ़ मिलियो रब जे दीदार में रब जी मुलाकात में हाणे इन घड़ीअ बि नबी जाएंगे उम्मत याद हाणे मुझो प्यारो नबी रब जी ज़ियारत ऐं दीदार करे रब के फरमाए तू ओ मुझा अल्लाह साईं माखे तो तू पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराए मुझा कुल दर्द दूर कया हाणे मांजे उम्मत जे लाए मुखे कोई अहिड़ो पैकेज दे माखे कोई अहिड़ो तोहफ़ो दे जो मां पंहिंजी उम्मत ताईं वो तोहफ़ो पहुचाया उन तोहफ़े में मुंहिंजी उम्मत खे ईअं मज़ो अचे जीअं मां मोहम्मद करीम खे तुझे रूबरू ज़ियारत ऐं दीदार में मज़ो मिलियो आहे अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी तोखे 50 नमाज़ुनि जो दो ॾियां वञ तूं पंहिंजी उम्मत ताईं पहुचाए तुंहिंजा उम्मती नमाज़ पढ़ंदा मां अल्लाह ताला उन्हनि खे अहिड़ो मज़ो नसीब फरमाईंदोमांइ नमाज़ में जहिड़ो तो मोहम्मद करीम के रूबरू पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार में मज़ो नसीब फरमायो आहे नबी साईं ख़ुशीअ में 50 नमाज़ूं खयूं पिया आया 6 आसमान ते हज़रत मूसा मिलियो साईं के फरमाए साईं उम्मत लाए तोहफ़े में छा था खई वञो साईं फरमायो मां 50 नमाज़ूं तो खई वञा हज़रत मूसा फरमायो साईं न पढ़दई 50 नमाज़ूं कुछ नमाज़ां बख्शराए नबी साईं वापस दिया अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी तू मोटियो तुझे करे 5 नमाज़ां छड़ियूं मान 45 नमाज़ां खयूं वञ वरी हज़रत मूसा फरमायो साईं 45 भी न पढ़ंदई वरी नबी साईं मोटिया वरी रब के अर्ज़ फरमायो रब अञा कुछ माफ़ कर अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी वरी तुझे करे 5 नमाज़ां बियूं छड़ियूं मान 40 नमाज़ां खयूं वञ वरी नबी साईं 40 नमाज़ां खयूं ॿिया अचनि वरी हज़रत मूसा फरमायो साईं 40 में न पढ़ंदई हलंदे हलंदे 45 नमाज़ां माफ़ थियूं बाकी 5 नमाज़ां बचियूं अञा भी हज़रत मूसा फरमाए पियो साईं अञा कुछ बख्शराए अञा कुछ नमाज़ां माफ़ कराए ये 5 नमाज़ां भी न पढ़दई नबी साईं फरमायो हाणे मूंखे हयात अचे मां अल्लाह साईं कीअं 5 भी अञा बख्शराया तंहिंजे करे 5 नमाज़ां उम्मत ॾे खयूं थो वञा और मुंहिंजा अज़ीज़ो ओ बिरोही साहिबान ॿियनि क़ौमुनि सां तालुक रखण वारो जॾहिं मुंहिंजो प्यारो नबी 5 नमाज़ां खणी धरतीअ ते पुॻो आहे नबी साईं रोई वेठा साईं जे अखियुनि मुबारकनि मां पाणी वही आयो साईं पाण सां ॻाल्हाईंदा त मां हे छा कयो अदे मूसा जे चवण ते पंहिंजी उम्मत खे नुक़सान ऐं खसारे ट्रोट में विझी छॾियुमि जेकर 50 नमाज़ूं हुजनि मुंहिंजा उम्मती सवाब ई सवाब में हुजनि मेराज जे मज़े ई मज़े में हुजनि हाणे 5 नमाज़ां बचियूं कहिड़ो मुंहिंजी उम्मत खे सवाब मिलंदो कहिड़ो मेराज जो मज़ो मिलंदो अजी जो नबी साईं नुरना तारश जुम्बश में अजियो आसमान फाटा फाटा बिया कर जमीना चिरा चिरा बियूं कर सारी दुनिया गमज़दा थी वई जहन्नम जलाल में अजियो
जन्नत जा दरवाजा बंद दिया आज जिब्राइल अमीन डोड़ंदो है रुकंदो आयो चेंदो मुझे सना जाई मोहम्मद करीम एतरो नरो अल्लाह ने फरमाया दो ताजे सदके ताजी उम्मत के पैकेज दुनिया मां अल्लाह जो वायदो पढ़ंदा तो तुझा उम्मती पंज नमाजूं पर सवाब 50 जो लिखराइनो मान ऐ मां अल्लाह जो वायदो पढ़ंदा तो कुल पंज नमाजूं मेराज जो मज़ो 24 घंटा ॾींहुं रात नसीब फरमाए छॾींदो मान। अॼु अफ़सोस सां चवणो थो पए जो असांजा मुस्लमान ॿाहिरि पंज नमाज़ां बि पढ़ण जे लाइ तयारु न आहिनि, पंज नमाज़ां बि नथियूं वञनि। दुख सां चवणो थो पए हक़ीक़त इहा आहे। जाथे वञा तो अल्लाह जी ज़ात जो कसम माण्हू चवंदा साईं नमाज़ जी मौज़ू ते ॻाल्हायो अॼु मस्जिदूं रोईंदियूं थियूं वञनि। मां अहिड़े घड़ी यासीन आयुमि पेशमाम मूंसां रोई करे मिलियो मांखे जीअं साईं मोहम्मद इब्राहिम वाइदो ॿुधण जा त शौक़ीन पर हिननि जो हाल इहो थी नमाज़ पढ़ण लाइ तयारु न आज़ान ॾेई जे मां वेही तुरां इंतज़ार थो कयां कलाकनि जा कलाक हिकिड़ो जमायती बि मस्जिद में लड़ी अचण लाइ तयारु न आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो छा थी वियो आहे तव्हांखे जो नमाज़ नथी वणी? नमाज दीन जो थंबो आहे सलात इमादुद्दीन नमाज जन्नत जे ताले जी कुंजी आहे सलात मिफ्ताहुल जन्नत नमाज मेराज जो मज़ो आहे सलात मेराजुल मोमिन। ओ मुंहिंजा अज़ीज़ो नमाज प्यारे नबी मोहम्मद करीम जी प्यारे मां प्यारी शइ आहे कुर्रतु ऐनी फी सलाह नबी ने फरमायो मुझे अखड़ियुनि जो ठार नमाज अॼु मुसलमाननि खे अलाए छा थी वियो आहे जो नमाज पढ़ण लाइ तयारु न आहिनि। अॼु नौजवाननि खे अलाए छा थी वियो आहे जो नमाज पढ़ण लाइ तयारु न आहिनि। अॼु मर्दनि खे अलाए छा थी वियो आहे जो नमाज पढ़ण लाइ तयारु न आहिनि। अॼु अमड़नि भेनरुनि खे अलाए छा थी वियो आहे जो नमाज पढ़ण लाइ तयारु न आहिनि। ओ मुसलमानो छो था बेनमाज़ी थी करे पंहिंजी दुनिया वारी जिंदगी भी विञायो कबर क़यामत वारी जिंदगी भी तबाह ऐं बर्बाद कयो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बेनमाज़ी तबाह आहे बेनमाज़ी बर्बाद आहे बेनमाज़ी रुसवा ऐं ख़्वार आहे। बिन्हीं जहाननि में बेनमाज़ी जे लाइ अज़ाब ई अज़ाब आहे। तंहिंजे करे तव्हां समूरनि भाइरनि खे मां अमड़नि भेनरुनि खे लाउड स्पीकर जे ज़रिए गुज़ारिश करणा हुआ अमड़ियो नमाज़ पढ़ो नमाज़ पढ़ो नमाज़ पढ़ो। नमाज न पढ़दो तो दुनिया में भी तबाही आहे कबर क़यामत में भी अज़ाब ई अज़ाब आहे। पोइ वेठा दाऊं कंदो पोइ वेठा चीखा कंदो पोइ को फ़ाइदो न मिलंदव। वनफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदल रहमान हाज़ा मा वअदल रहमान हाज़ा मा वअदल रहमान व सदक़ल मुरसलून। अञा वॾी आवाज़ सां अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम दिल रोए थी। इलाज करे करे मुसलमाननि खे थकी पिया पर मुसलमान नमाज पढ़ण लाइ तयारु न आहिनि। जलसनि में अचण वारा वाइज़नि ॿुधण वारा क़ुरान मजीद ॿुधण वारा नमाज नथा पढ़नि। हेॾियूं ॾाढ़ियूं नमाज पढ़ण लाइ तयारु न आहिनि। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बेनमाज़ी ईमान खां निकितो थो वञे।
बेनमाज़ी मुसलमान को निकतो तो वने हे कुरान मजीद मुझे हथ में कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया कीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन रब फरमायो कायम क्यों नमाज न थियो मुशरिकन में ओ मुजाहिदो यानी मना या इन दीजे को नमाज न तो पढ़े यो मुशरिकन में शामिल आंगा ऐ नबी ज़ैनन फरमायो क़यामत जे दिहाड़े बेनमाज़ी उथारिया वेंदा त काफ़िरनि सां गॾु उथारिया वेंदा मर्द हुजनि या मायूं नबी ने फरमायो बेनमाज़ी फिरौन सां गॾु उथारिया वेंदा साईं फरमायो बेनमाज़ी नमरूद सां गॾु उथारिया वेंदा साईं फरमायो बेनमाज़ी अबू जहल उतबे शेबे कारून सां गॾु उथारिया वेंदा ऐं मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो बेनमाज़िन के अल्लाह क़यामत जे ॾियारे माण्हू वारी सूरत ही नसीब न कंदो यौमइज़िन ख़ाशिया आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया तुस्क़ा मिन अय्यिन आनिया लैस लहुम ताअमुन इल्ला मिन ज़रिय ला युस्मिनु वला युग़नी मिन जू ओ मुजाहिदो नबी ने फरमायो बेनमाज़ी कब्र में उथारियो वेंदो माण्हू वारो मुंहुं ही नसीब न थींदल गधा जी मुंडी कुत्ते जी मुंडी सूअर जी मुंडी मिलदी बेनमाज़ीअ खे ऐं उहा बि अॻियों न बल्कि पुठीअ जे पोयां ओ मुजाहिदो क़यामत जे ॾियारे हिक ॿिए खे बेनमाज़ी ॾिसी न सघंदा हिक ॿिए ॾे निहारे न सघंदा कीअं निहारनि धड़ माण्हूअ जो हुजे मुंडी कुत्ते जी हुजे धड़ माण्हूअ जो हुजे मुंडी गधा जी हुजे धड़ माण्हूअ जो हुजे मुंडी सूअर जी हुजे कीअं हिक ॿिए ॾे निहारे सघंदा उहा बि मुंडी अॻियों न बल्कि पुठीअ जे पोयां ऐं मुंहिंजे प्यारे नबीअ फरमायो बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे नंगायो भाड़ा उथारिया वेंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह काफ़िरनि सां गॾु बेनमाज़नि खे उथारे काफ़िरनि सां गॾु जहन्नम जी बाहि में उछलाईंदो ख़ुज़ूहु फ़ग़ुल्लू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फी सिलसिलतिन ज़रअहा सबून ज़िराअन फस्लुकू अल्लाह फरमाइंदो मलाइको इन्हनि खे गीचे में जहन्नम जी बाहि जा गट विझो बेनमाज़नि खे गीले गीले जहन्नम जी बाहि में उछलायो त ख़बर पवे त मां अल्लाह जी नमाज़ न पढ़ण जो नतीजो छा आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बेनमाज़ी न दुनिया जे अज़ाब खां बची था सघनि न क़ब्र जे अज़ाब खां बची था सघनि न आखिरत जहन्नम जी बाहि खां बची था सघनि फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन हाँ कुरान मजीद शायद जन्नती जहन्नम को सवाल कंदा पंहिंजनि माइटनि खे सुञाणींदा ओ चाची ओ मम्मी ओ नानी ओ दादा ओ चाचा ओ मामा ओ सोट ओ मसाद दो हाल वाल किए जन्म जी बाहि में पियाओ लड़ियों करे जन्मी जन्नती माइटन के जवाब दींदा चौंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन असा नमाज न पढ़दास तरे अल्लाह से असा के जन्म जी बाहि मुशलायो ओ मुझा अजीजो मां मिनते मेड़ करना हुआ अल्लाह जो आस्तो जो पाड़ के पंजन बच्चन बारन के बेनमाजी थियण को बचायो नमाज पढ़ायो तो दुनिया वाले अजाब कब्र वाले अजाब आखिरत वाले अजाब जन्म जी बाहि को बची सको या
अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन। अञा वॾे आवाज़ सां नथो बचे दुनिया जे अज़ाब खां बेनमाज़ी, नथो बचे क़ब्र जे अज़ाब खां बेनमाज़ी, नथो बचे आख़िरत जे अज़ाब जहन्नम जी बाहि खां बेनमाज़ी। छो था नमाज़ छॾे? छा सम्झो अथव जहन्नम जी बाहि खे? मज़ाक सम्झो अथव? भोग वॾी ख़तरनाक आहे जहन्नम जी बाहि, वॾी ख़ैबतनाक आहे जहन्नम जी बाहि, वॾी दर्दनाक आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए वउम्मुहु हाविया वमा अदराका मा हिया नारुन हामिया। नबी ने फरमायो जी अमर जे पेट में ॿार बंदो आहे इं जहन्नम जी बाहि में बंद कया वेंदा। अञा मुझे प्यारे नबी फरमायो अल्लाह पंहिंजी कुदरत सां अमर जे पेट में ॿार खे साह खणाईंदो आहे, पर जहन्नम जी बाहि में साह भी न खणी सघंदा। साह मुंहिंजा पिया हूंदनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, वॾो ख़तरनाक जहन्नम जो अज़ाब आहे। नबी ने फरमायो जहन्नमी जे थंभनि में जहन्नम में ॿधा पिया हूंदा उहे भी बाहि जा हूंदा, जिन ज़ंजीरनि में ॿधा पिया हूंदा उहे भी बाहि जा हूंदा। जहन्नम खे जेके कपड़ा पाराया वेंदा उहे भी बाहि जा। जहन्नम खे जेके टोपियूं पारायूं वेंदियूं तग़शा वजूहुम फिन्नार उहे भी बाहि जूं हूंदियूं। जहन्नम खे जेके जुतियूं पारायूं वेंदियूं उहे भी बाहि जूं हूंदियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, रड़ियूं कंदा जहन्नमी बेदीन बेनमाज़ी अल्लाह साईं खे चवंदा रब हिते असांजो साह मुंहिंजो पियो आहे, हिते ज़ंजीरनि में निकिरिया पिया आहियूं, बाहि में सड़ऊं जलऊंदा। मेहरबानी करे रहम जी नज़र करे थोड़ो तो ॿाहिर कढ, असां साह त खणूं। रब फरमाईंदा वमा हुम बिखारिजीन मिनन्नार। हाणे जहन्नम जी बाहि में निकिरण जो को दरवाज़ो ई नथो। पया सड़ो, पया जलो, पया रड़ियूं कयो, कोई फ़ाइदो न मिलंदो। अल्लाह फरमाईंदा कालक सऊफिया वला तुकल्लिमून। मां बेनमाज़ियुनि सां बेदीननि सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां। कीअं दुनिया में मुंहिंजा सद तव्हांखे थींदा हय्या अलस्सलाम हय्या अलस्सलाम हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। कीअं कन लाटा रख हेॾों जो होॾे हलिया वेंदा हो। मां अल्लाह जे सदन खे ॿुधण लाइ तयारु न हूंदा आहियो, मुझे सद के जवाब देण लाइ तयार न हूंदा हो, मुझे सद ते नमाज पढ़ण लाइ तयार न हूंदा हो। अॼु मां भी अल्लाह साईं तव्हांजो लफ़्ज़ ॿुधण लाइ तयारु न आहियां। अॼु मां अल्लाह तव्हां सां लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां। रड़ियूं करे जहन्नमी बेदीन बेनमाज़ी अल्लाह के फरमाईंदा
रब बरा भुख लगी आ कुछ खाराए तो सही अल्लाह सही फरमाइंदो ला किलून मिन शजर मिन ज़क़ूम मलाइको इन्हनि जे लाइ मथुर वारे वण जो इंतजाम कयो आहे उन मां कतरा कटे इन्हनि खे ॾियो त खाइनि त ख़बर पवनि ओ ब्रज़ाबू नबी साईं फरमायो मेराज वारी रात मां उन थुअर वारे वण खे ॾिसी आयुमि साईं ने फरमायो वॾा उन में नोकदार कंदा आहिनि वॾो ख़तरनाक कंधनि सां भरियल उहो वण आहे साईं ने फरमायो जॾहिं मलाइकनि खे हुकुम थियो त हिननि खे थुअर वारो वण ॾियोनि त खाइनि मलाइक कतरा कढे बेनमाज़नि जे लाइ बेदीननि जे लाइ जहन्नमियुनि जे लाइ जॾहिं आणींदा जहन्नमी कतरनि खे ॾिसी बेनमाज़ी बेदीन रड़ियूं करे तीखा करे चवंदा अल्लाह से कीअं खाइबो कीअं चॿाड़बो हिन में हेॾा नोखदार कंदा आहिनि रब फरमाईंदो तव्हांजे लाइ खाधो इहो आहे खाओ त तव्हांजी मर्ज़ी नथा खाओ बि तव्हांजी मर्ज़ी आख़िर मजबूर थी बेदीन बेनमाज़ी उहो खाधो खाईंदा थुअर वारो वण वात में विझंदा बतरो विझंदा चॿाड़ींदा जीअं चॿाड़दा वेंदा वात में कंडा लॻंदनि जल्दी घी तरींदा त जीअं थुअर वारो निड़ीअ मुंहुं लही वण पेट ताईं पहुचे त पेट जी बुख मिटिजे पर नबी साईं फरमायो निड़ीअ में कीअं पुॼंदा आहिनि चकणी थुअर वारो कतरो निड़ीअ में फासी पवंदो कंडा निड़ीअ में घिरी वेंदनि अची ज़ोर ॾींदा इहो ज़ोरीअ थुअर वारे वण खे हेठि लाहिण जी कोशिश कंदा आङुरियूं हणंदा पर थुअर वारो कतरो हेठि न लहंदो वरी आख़िर ओकारा ॾींदा थुअर वारे हुन कतरे खे ॿाहिरि कढण जी कोशिश कंदा न उहो ॿाहिरि निकिरंदो न अंदरि वेंदुमि निड़ीअ में विच ते फासी पवंदुमि रड़ियूं करे चीखा करे बेदीन बेनमाज़ी जहन्नमी अल्लाह ताला खे फरमाईंदा रब साईं सां त पहिरीं चऊं पिया त इहो थुअर वारो वण कीअं खाइबो कीअं चॿाड़बो कीअं निड़ी क्रास कबो साॻो ई फाथो आहे हाणे त हेठि ई नथो लहे हाणे काॾे वञूं ओ रब साईं भला पाणी त पीआर रब फरमाईंदो तुस्का मिन अय्यिन आनिय ओ मलाइको हिननि जे लाइ टहकदड़ ठशकदड़ पाणी जहन्नम जी बाहि जो खणी अचो हिननि खे पीआरियो त ख़बर पवनि पर ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला मीमन व गस्साक़ा अल्लाह फरमाईंदो वही जानवर जो टहकदड़ पाणी न हुजे बल्कि हिननि जो पंहिंजो जेको जन्म जो पेशाब जन्म में वेही चुको आहे इहो बि खणी हिन पाणीअ में मिलायो जेको हिननि जो पाखानो जन्म जी बाहि में वेही चुको आहे इहो बि खणी हिन पाणीअ में मिलायो जेका हिननि जी रतें पोइ जन्म जी बाहि में वेही चुकी आहे इहा बि खणी हिन में मिलायो इन्हनि खे टहकदड़ ठशकदड़ बदबूदार पाणी पीआरियो नबी साईं फरमायो एॾो त गरम पाणी आहे जेकॾहिं हिकिड़ो गिलास अल्लाह जहन्नम वारो बेदीननि बेनमाज़नि वारो हिकिड़ो गिलास पाणी जो दुनिया जे जहान में हाराए त दुनिया वारी ज़मीन बुरका ॾे गरमाश जे करे साईं फरमायो ऐं उहो धपारो पाणी केॾो आहे जेकॾहिं हिकिड़ो गिलास अल्लाह दुनिया जे जहान में उहो पाणी हाराए त धप जे करे दुनिया वारनि जो जीअण जंजाल थी वञे एॾो बदबूदार पाणी एॾो टहकदड़ ठशकदड़ पाणी जॾहिं मलाइक खणी ईंदा अची बेदीननि बेनमाज़नि जहन्नमियुनि खे ॾींदा जहन्नमी ॾिसी करे पाणी खे रड़ियूं करे चीखा करे दाऊं करे अल्लाह खे फरमाईंदा अल्लाह से कीअं पाणी पीबो हेॾो टहकदड़ ठशकदड़ पाणी आहे ओ अल्लाह जे हिन में रत पई आहे ओ अल्लाह से हिन में पोइ पई आहे ओ अल्लाह हिन में असांजो पेशाब पियो आहे हिन में असांजो तखानो पियो आहे
के धप वारो क्यों पानी पियूं अल्लाह फरमाइंदन ला यज़ूक़ून फीहा बरदन वला शराबा इल्ला मीमन व गस्साक़ा ताजे लाजो पानी नहीं पियो तो ताजी मर्जी न था पियो तो ताजी मर्जी नबी ने फरमाया मजबूर थी जन्मी बेदीन बेनमाजी उन पानी जो ढुकण ना वेंदा जीअं वात में पानी पिजंदो वञनि वात सड़ी पवंदनि वात सॼो पैखाने पेशाब रत ऐं कुंह में भरिजी वञनि जल्दी की तलींदा तॾहिं तुअर वारो टुकड़ो हेठि लहे नबी साईं फरमायो की तलींदा वेंदा तुअर वारो टुकड़ो त निड़ीअ हेठि न लहंदो हाथ इहो पानी निड़ीअ खे चीरे वञी पेट में पेट ठा करे फाटी पवंदो आंड्रा ऐं भुंडरा हिननि जा ॿाहिरि निकिरी ईंदा पोइ बि मरंदा न रड़ियूं कंदा अईनल मौत अईनल मौत अईनल मौत हेड़ी जिंदगी खुमा चङाऊं काॾो मौत हेड़ी जिंदगी खुमा चङाऊं काॾो मौत पेट फाटो पियो आहे आंड्रा ऐं भुंडरा निकिरी विया आहिनि पोइ बि मौत नथो मारे काथे आहे मौत अल्लाह जवाब में फरमाईंदन ला यमूत फीहा वला यहया अञा वरी आवाज अल्लाह रड़ियूं कंदा चिखा अईनल मौत अईनल मौत अईनल मौत काॾो मौत हेड़ी जिंदगी खूब मरूं हेड़ी जिंदगी खूब मरूं हेड़ी जिंदगी खूब मरूं पर रब फरमाईंदो ला यमूत फीहा वला यहया अॼु मां मौत खे मारे छॾियो अॼु मां मौत खे मारे छॾियो हिक खल जन मुंहिंजी लहंदी ॿी चढ़ंदी हिक खल लहंदी ॿी चढ़ंदी कयो अज़ाब हलंदो रहंदो नबी ने फरमायो हिक हिक जन मुंहिंजी वेहक वारी जाइ एॾी सुॼी वेंदी 500 किलोमीटर जेतिरी नबी ने फरमायो हिक जन में खे खणी करे अल्लाह जी दुनिया जे जान में रखराए मक्के मदीने जे विच ते विहारे त एॾो सुॼी वेंदो बेदीन बेनमाज़ी जनमी जो साईं फरमायो एॾो मक्के शरीफ़ खे टच कंदो एॾो मदीने शरीफ़ खे टच कंदो हिक हिक जनमी जो ॾंद ओ त जबल जेॾो थी वेंदो हिक हिक जनमी जो चप हेठियों एॾो सुॼी वेंदो वकड़ खाई खाई विच पेट ते तुन ते पियो हूंदो एक एक बेदीन बेनमाज़ी जनमी जो मथियों चप वकड़ खाई खाई विच मथे ते पियो हूंदो और मुंहिंजा अज़ीज़ो वॾी दर्दनाक वॾी हेबतनाक वॾी खतरनाक जनम जी बाया तंहिंजे करे तव्हां सभिनी खे मार्ज़ करणा हुआ महिरबानी करे महिनत कयो इन जनम जी बाया खां बचण जी कोशिश कयो कान में नमाज पैदा कयो नमाज जो नूर पैदा कयो भॼी अचो अल्लाह जी नमाज जे तरफ़ अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम अञा वॾे आवाज़ ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो ओ मुंहिंजा दोस्तो संभालियो मिंथ करना हो तो मां मेड़ करना हो तो गुजारिश करना हो तो मां झोली फैलाना हो हयाती दे को भी एतबार ना जिंदगी दे को भी परवज़ो ना है जल्दी नमाजी थियो जल्दी नेक थियो जल्दी पंहिंजो रब दी जाए वठो पंहिंजो अल्लाह पर खबर ना है वेठे वेठे मानू मरीदा
कचहरी कदे कदे माण्हू मरी था वञनि ॻाल्हाईंदे माण्हू मरी था वञनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो केतिरा ई माण्हू राति जो सुम्हनि था सुबुह सां उन्हनि जा जनाज़ा था निकिरनि केतिरा माण्हू सुबुह सां घरनि मां निकिरनि था शाम जो उन्हनि जा जनाज़ा था मोटनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो ईअं न चयो त सुभाणे ने कथियूं ईअं न चयो त परींहं ने कथियूं ईअं न चयो तरींहं ने कथियूं ईअं न चयो त हज कयूं पोइ ने कढियूं ईअं न चयो त उमरा कयूं पोइ ने कथियूं ईअं न चयो त पुराणा थियूं पोइ ने कथियूं इहो शैतान जो धोखो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो पक्की मानी भी आ नसीब हथ वारो गिरोह भी आ नसीब अड़े किस्म जो वाक़ियो असां वटि शिकारपुर में थियो हिकिड़ो नौजवान सूरज ॾींहं जो मज़ूरीअ ते निकिरियो शाम जो मोटी आयो घर भातियुनि खे चई मूंखे ॾाढी बुख लॻी आहे मानी त ॾियो मां मानी त खावां हुननि मानी ऐं भाॼीअ खे रखियो हिन मानीअ मूं गिरोह भञी अञा भाॼीअ में ॿोड़े वात ते पुॼाइण जी कोशिश कई गिरोह वात ते पुॼो ई न आहे वेचारे खे उल्टी आई उल्टी सॼी रत में भरी पई आहे घड़ाट थी वई आहे रत जी उल्टीअ जा लड़ियूं पइजियूं दाऊं पइजियूं चीखां पइजियूं खणी वेचारे नौजवान खे अस्पताल असां वटि एशिया उते पहुचायूं डॉक्टरनि चेकअप कयो डॉक्टरनि चयो त हिन नौजवान जो चेहरो फाटी पियो आहे हिन जो इलाज हिन अस्पताल में न आहे हिनखे सखरेड़ा हॉस्पिटल खणी वञूं अञा वेचारे खे एम्बुलेंस में विझी हलिया आहिनि सखर जे लाइ अञा सखर पुॼाई न रस्ते में वेचारे जो दम परवास थियो उहा पक्की मानी उते पई आहे उहो हथ वारो गिरोह उते पियो आहे पक्की भाॼी उते पई आहे हमरा दुनिया जो जान छॾियो इला जा अजलहा ला यस्ताखिरून सातम वला यस्तक़दिमून अञा वॾी आवाज़ अल्लाह अल्लाह जी ज़ात जो कसम खुश चङो भलो नौजवान ॾींहं जो मज़ूरी करे शाम जो घर आयो ॿुधाइनि पिया दोस्त चए साईं मानी घुरे भाॼी घुरे मानी भाॼी ॾिनीसूं गिरोह भञी अञा भाॼीअ में ॿोड़े वात ते पुॼाइण जी कोशिश करे पियो गिरोह ई न उहो न पुॻसि वात ते रत जी उल्टी आई खणी वेचारे खे अस्पताल पुॻा डॉक्टरनि चयो हिन जो चेहरो फाटी पियो आहे हिनखे सखर खणी वञूं खणी अञा जल्द में शिकारपुर में निकता रस्ते में दम परवास जो मानी पक्की उते पई आहे हथ वारो गिरोह उते पियो आहे पक्की भाॼी उते पई आहे हमरा दुनिया जो जान छॾी असां अलाए छा थी वियो आहे लापरवाह थी विया नौजवाननि खे त वॾी मस्ती आहे हुक नमाज़ पढ़ण लाइ नौजवान तयार न हेॾों जो होॾे था भॼनि होॾों जो होॾे ॾींहुं राति टच मोबाइलनि में पंहिंजी दीद ख़राब कई वेठा ॾींहुं राति टच मोबाइल में पाण खे तबाह ऐं बर्बाद कई वेठा आहिनि नमाज़ यादि ई नाहे मस्जिद यादि ई नाहे अल्लाह यादि ई नाहे ओ नौजवानो तव्हांखे छा थी वियो आहे भला तव्हांखे मरणो न आहे छा ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह जी ज़ात जो कसम कुरान को वधीक नौजवान था मरन रोज बरोज एक्सीडेंट जे मौत में नौजवान मरंदा था वञनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मांखे हाणे दोस्त फोन कई नालो त गदाई को साउंड वारो मांखे चए पियो चई साईं मोहम्मद इब्राहिम मां भिरिया खां इको साउंड खणी वञा पियो कंडियारे रस्ते में अयाम पेट्रोल पंप उते मांखे एक्सीडेंट नजर आयो हीअं जो नजर कयां त हिकिड़ो नौजवान वेचारो टेले जे हेठों अची वियो आहे मरी त वियो आहे पर लाश बि ज़रियूं ज़रियूं थी वियो ॿुधाए पियो चई साईं मोहम्मद इब्राहिम मां वीडियो खणी भरण जी कोशिश कयमि मोबाइल में
ही जो जने वीडियो भया पियो त हथ ॾकनि पिया हाँ फाटे पियो सीनू चीरजे पियो वार बाबा थिया शाद साधन नौजवान जे जिस्म जा गोश्त जा जरा टेले जे टायरनि जी विचन में फाथा पिया वो काठीअ सां खोटे खोटे हुन जे जनाज़े लाश खे गॾु करे रहिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा नौजवानी आहे इहा इंसान जी औकात आहे इहा इंसान जी हैसियत आहे इहो इंसान जो हाल आहे इहो इंसान जो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ख़्याल आहे जो चवे तो माखो मजबूत कोई आहे न अल्लाह जी ज़ात जो कसम तू कमजोर में कमजोर आ खुलिक़ल इंसान ज़ईफ़ा ओ मुंहिंजा अज़ीज़ो खबर ही न पवंदो नौजवानो पतो ही न पवंदो दुनिया जो जान छॾे वेंदो तंहिंजे करे जल्दी कयो वारो कयो नमाज़ जा पाबंद थियो वारो के जल्दी के पंहिंजो अल्लाह परचायो मरणो आहे पर नमाज़ी थी मरूं मरणो आहे पर नेक थी मरूं मरणो आहे पर पंहिंजो अल्लाह रिजाए परचाए मरूं या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून अञा वॾे आवाज़ सां मरणो आहे कर न मुंहिंजा अज़ीज़ो पोइ मौत जी तयारी कयूं न नमाज़ जी पाबंदी कयूं कहिड़ा कहिड़ा अॼु इरादो था कयो इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदा अञा वॾे आवाज़ सां पढ़ंदो नमाज़ खुदा जी ज़ात जो कसम आहे बेनमाज़ी दुनिया में भी तबाह कब्र में भी तबाह नबी ने फरमायो बेनमाज़ी मरी कब्र में तो कब्र जा बई पासा भिकोड़दा चाढ़न मुंडा मुंडन में दा हलिया वञ नबी ने फरमायो बेनमाज़ी मरी कब्र में तो पुजे नांग फिरी दाजन उनके डंगंदा नबी ने फरमायो बेनमाज़ी मरी कब्र में तो पुजे विछू अचंदा उनके खाईंदा डंगंदा बेनमाज़ी मरी कब्र में तो पुजे किस्में किस्में बलाऊं अचंदियूं उनके खाईंदियूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजूं भेनरियूं महिरबानी करे तयारी कयो कब्र जी अल्लाहुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तालमून सुम्मा कल्ला सौफ़ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम अञा वॾे आवाज़ सां मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त रोज कब्र पुकारे थी हर मर्द हर माईअ खे कब्र सॾे सुबुह जो सॾे वरी मंझंदि जो थो सॾे मंझंदि जो सॾे वरी राति जो थी सॾे सुबुह सां चवे थी त मां हेखलाइब जो घर आया आहियां जेकॾहिं मुझे अंदर दोस्त साथी आणो थी त क़ुरान मजीद सां प्यार करे आ मंझंदि जो सॾे रड़ियूं वेंदाऊं करे क़ब्र चवे थी त मां ऊंधाईअ जी जाइ आहियां जेकॾहिं मुझे अंदर रोशनी आणी थी त नमाज़ जी पाबंदी करे आ राति जो रड़ियूं वेंदाऊं चीखां करे क़ब्र हर मर्द खे हर माईअ खे चवे थी त मां अज़ाब जी जाइ आहियां मां जन्म जो पूरो आहियां मां नागन बलान जी जाइ आहियां मां बाहि जो मरकज़ आया है मां तकलीफ़ जी जाइ आहियां जेकॾहिं मुंहिंजे अंदर बिश्त जो बाह घुरिजे त अल्लाह रसूल जी फरमा बरदारी करे आ समिअना व अताअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीह
आवाज आए के कबर जी परवाह के फिक्र आए तो मुझे छा लो कबर खुदा जो वास्तो तो मां मिंथ तो क्या इलाही टाइम थी रात जो इलाही वक्त थी ता पो भी कुरान मजीद जी मोहब्बत में बीठा हो वेठा हो अल्लाह जो वास्तो तो कबर जी तैयारी कयो मरण खां पहिरीं मौत जी तैयारी कयो आवाज दो जे कुल्लु मन अलैहा व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वरी आवाज़ मामले ने भेनर के भी अर्ज़ करना हमने रुगी मर्द न था मरन मायूं भी मरन हाणे वाक़ियो थियो शिकारपुर जे भरसा मदे जी वेचारियों मायूं वञनि पियूं चिंगजीअ में कोहीड़े में कोच स्पीड में आई है जी चिंगजीअ में दसदी थड़े ते 4 मायूं मरी वयूं ऐं 3 मायूं वेचारियों अस्पताल में जख्मी हालत में पियूं आहिनि ओ मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं रोज़ रात जो अलाए केतिरियूं मायूं मरन रात जो सुम्हंदियूं सुबुह सां उन्हनि जा जनाज़ा था निकिरनि ओ मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं अलाए केतिरियूं अस्पतालनि में मायूं मरन थियूं ओ नौजवान अलाए केतिरा रोज़ नौजवान मरंदा मां सभिनी खे गुज़ारिश करणा सभिनी खे मिंथे मेड़ करणा बेड़ी मौत जे वक्त में याद कयो नबी साईं फरमायो जंहिंखे ॿिया वाइल सम्झ में नथा अचनि उहो मौत ॾे निहारे त मौत कीअं थो माण्हुनि खे मारे कल जेको पोइ कल जेका मां कल जेको भाउ कल जेका न्याणी कल जेका सोट कल जेको मासाद दुनिया जे जान में ज़िंदा कियां वात सां खाइनि पीअनि पिया कियां ज़ुबान सां ॻाल्हाइनि पिया अॼु मरी चुका आहिनि त कीअं हिननि जी खाॾी बची वई आहे कीअं हिननि जो वात ॿधो वियो आहे कीअं हिननि जी ज़ुबान बंदि कई वई आहे कल जॾहिं ज़िंदा कीअं नक सां साह पिया खणनि अॼु मरी चुका आहिनि त कीअं नक में कपां भरी वई आहे कल जॾहिं ज़िंदा कीअं अखियुनि सां निहारनि पिया अॼु मरी चुका आहिनि त कीअं अखियुनि ते बि पटड़ी चाढ़ी वई आहे कल जॾहिं ज़िंदा कीअं कननि सां ॿुधनि पिया अॼु मरी चुका आहिनि त कीअं कननि में भी कपां भरी वई आहे कल जॾहिं ज़िंदा पाण कपड़ा लाए विंजन पिया अॼु मरी चुका आहिनि त ॿिया था कतरे सतरे हिननि जा कपड़ा लाहिनि ॿिया था हिननि खे विञाइनि ॿिया था हिननि जी उंगड़ियुनि में हथ लॻाइनि कल जॾहिं ज़िंदा पाण सिबियल कपड़ा पाईंदा अॼु मरी चुका आहिनि त ॿिया था हिननि खे अणसिबियल कपिड़ो कफन वारो पाराइनि ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त कल जॾहिं ज़िंदा कीअं घुमंदा ऐं फिरंदा अॼु मरी चुका आहिनि त कीअं जनाज़े लाश जी सूरत में खटड़े ते काठी लॻाए पिया आहिनि इहो वक़्तु सभिनी ते अचिणो आहे इहा घड़ी सभिनी ते अचिणो आहे इहो टाइम सभिनी ते अचिणो आहे सब मर्दन दे सब माइन दे ओ मुझे अमड़ियों ओ मुझे भेनरियों ओ मुझा भाइरो ओ नौजवानो मां वाइदन में चवंदो रहंदो आहियां अॼु साईं मुंहिंजे इब्राहिम जे वाइद ॿुधण जे लाइ अवां हिन पिंडाल में चङो थियो सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े नमाज़ लाइ गॾु थींदो अॼु साईं मोहम्मद इब्राहिम खे ज़िंदा ॾिसी खिलो ऐं मुस्कुरायो था सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम के जनाजे लाश की सूरत में ॾिसी अखियुनि मां नीर हारींदो अॼु साईं मोहम्मद इब्राहिम ज़िंदा आया साईं के कुर्सीअ ते विहारे वाज़ था करायो सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम दुनिया जो जहान छॾे वेंदो तव्हां पाण पुले कांदी बणजी
साईं इब्राहिम जे जनाजे के कब्रिस्तान कब्र जे वाले कनो ये सिर्फ साईं मोहम्मद इब्राहिम दे वक्त ना कनो ये हाजी रुस्तम दे भी वक्त गिनवा ये मुजाहिद फयाज दे भी वक्त गिनवा ये सबनी दे वक्त गिनवा अल्लाह सबनी के वडी हयातियों दे वडी जिंदगी दे ओ मुजाहिदी पर जदी भी जिंदगी मिले 100 साल जिंदगी मिले आखिर मौत तेरे करे मेहरबानी फरमाए मौत की तैयारी को अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अजा वरी आवाज़ हे जोली तो फैलाया खुदा जो वास्तो तो है इन वक्त को पेरी तैयारी कब्र जी क़यामत जी मौत जी अज इरादो क्यों इंशाअल्लाह मेराज वारो तोहफो पाण में पैदा कंदा सब जो नमाज जी पाबंदी कंदा जो नंढा वडा नमाज पढ़ाईंदा अल्लाह जी ज़ात जो कसम जो को नमाज न थो पढ़े यो जहन्नम दो वने यो जहन्नम दो वने मर्दो जे तेजे करे मेहनत क्यों जफाकशी क्यों कोशिश क्यों नमाज जी पाबंदी क्यों या ता के खबर ही ना हेडे न्यारो जो को नमाज न थो पढ़े टे इमाम चवंदा यो वाजिबुल कत्ल है इनके मारियो इमाम अहमद बिन हंबल इमाम मालिक इमाम शाफी ये टई इमाम चवंदा जो को नमाज न थो पढ़े इनके मारियो इनके जीण जो हक ही ना है बेनमाज मर्दो जे या माई कत्ल क्यों पर इमाम अबू हनीफा जे आसा पोइ लगू वो चे तो न मारियो सन जे मारी दो बेनमाज के तो न कब्र जे अज़ाब को बचदो न आखिरत जे अज़ाब को बचदो न जहन्नम जी बाह को बचदो इनके मारियो न इनके जेल में विजो काथे विजोस मर्द हुजे या माई इनके जेल में विजोस इन जी मुलाकात बंद क्यों इन जी मानी बंद क्यों इन जी पानी बंद क्यों मन न मन तौबा ताब थे मन न मन नमाजी थे तो दुनिया में भी आबाद थी त आखिरत में भी अल्लाह इन जा बेड़ा ही पार करे छे एडी नमाज हैसियत वाली तेजे करे मुजा अजीजो मुजा दोस्तों साईं अब्दुल बासित साहब भी स्टेज ते थियो माशाअल्लाह साईं जो भी बयान थींदो